अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध जी बेहतरीन ऐं खूबसूरत फनकारा शाइना अली जे वक्त ही जोगी जाग्या इन बूअ सदिए जा भाग्या सूर न रहंदा सॻिया कंदा सब मस्त कलंदर। फनकारा शाइना अली कहिड़े किथां जी आहे? फनकारा शाइना अली शाइर हाजी फैज़ मोहम्मद खे कीअं कंगाल कयईं, सॼी हक़ीक़त तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं गॾो गॾु घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन बि ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंध जी ख़ूबसूरत फनकारा शाइना अली कुझु साल अॻु शाइर हाजी फैज़ मोहम्मद खे शादीअ जा आसरा ॾेई आईफोन मोबाइल सोन ऐं रोक पैसा खाई वई ऐं हाणे उहा फनकारा शाइना अली ॿिए कंहिं सां शादी थी करे। जॾहिं शादीअ जूं ॻाल्हियूं फैज़ मोहम्मद ॿुधियूं त उन पंहिंजो वीडियो बयान जारी कयो आहे। अचो सभ खां पहिरियां अव्हांखे उहो वीडियो क्लिप ॾेखारियूं। आईफोन मोबाइल सोन सामान ये सब मुख वठी अदे के तव्हां इहो शादी जो बहानो पातो जी मंगा हाणे जो शादी कई थी त उन जो ज़िम्मेवार पाण हूंदो शादी वारो पोइ ईअं सम्झ कारे कारे जो पुटु। हाजी फैज़ मोहम्मद जे वीडियो खां पोइ फनकारा शाइना अली बि मैदान में अची वई, पंहिंजी वीडियो बयान जारी कयईं। अचो सभ खां पहिरियां अव्हांखे उहो वीडियो क्लिप बि ॾेखारियूं वीडियो जी सूरत में। इल्ज़ाम हणे पियो त उहे इल्ज़ाम पहिरीं ॻाल्हि त सभु कूड़ा आहिनि कि सुभाणे कुझु बि थियो त उन जो ज़िमेदार ही आहे ऐं हिन जा जेके ममदाणी जेके चाचा मामा भाइर जेके आहिनि उहे सभु हिन में अञा मौजूदु आहिनि। उन खां पोइ शाइर फैज़ मोहम्मद मदीने वारे साईं जे रोज़े साम्हूं चवे थो त मूंखां फनकारा शाइना अली पैसा वरिता अथई ऐं चयईं त शादी तोसां कंदुमि, हाणे फ्रॉड करे वई आहे। वधीक उन जो छा चवणु आहे अचो तव्हांखे ॾेखारियूं। बाबा हे दरो ॾिसो था हिन जो कसम खणी ॻाल्हि कयां थो त कूड़ न आहे, जेकी बि मुंहिंजी ॻाल्हि आहे हक़ीक़त आहे, हिन खां वधीक कुझु बि न आहे, न शायदा न ॻाल्हि आहे न पंध। उन शादी जा वचन वापार कया त पोइ मां शादी कंदमि मूंखे पैसा खणी वई। हाणे इन खां वधीक कुझु बि नथो थी सघे, छो जो असांजो यकीन इन कसम ते आहे, इन खां वधीक कुझु बि नथो थी सघे। उमेद त वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। हाणे मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, थैंक्स फॉर वॉचिंग।